अध्याय पंजो बुध भगत जो रुद्र जी मां मोकल वठण बद्रिका आश्रम में अची योग अभ्यास प्राणायाम करे पंहिंजो शरीर ठाहियो। श्री सुखदेव चयो हे राजा बुध भगत रुद्र खे चयो हाणे मूंखे मोकल ॾियो त मां बद्रिका आश्रम तां वञा। इहा ॻाल्हि रुद्र अखियुनि में पाणी आणे चयो त ॾिसो शाम सुंदर जंहिं चंद्रमा वांगुरु संसार में प्रकाश ज़ाहिर कयो पृथ्वीअ जो बाग वांगुरु धर्म ऐं गौ ब्रह्मन जी रक्षा करे गौ लोकडाऊं वधायो आहे। असां अज्ञान ऐं अभागा करे तव्हां अठई घर साण गॾु गुज़ारींदा हुआ। हुनजी माया अहिड़ी पतल आहे जो तव्हां बि हुनखे सुञाणे न सघे। जे असां माण्हू तव्हां जहिड़नि भक्तनि जी शेवा कंदा रहूं हा त कंहिंजे जनम सफल थिए, पर श्याम सुंदर जे कृपा बिना हर भक्तनि जे सत्संग हुकुम इन करे मां ॼाणा थो त मुंहिंजनि अॻिले जन्मनि जा पुण्य जाॻिया आहिनि जो तव्हांखे दर्शन मिलियो आहे। सूची समीपाधिक ईश्वरनि खे सुखदेव राजा परिषद खे चवण लॻो त ॿुध इहो ॻाल्हियूं भले रुद्र खां मोकिलाए बद्रिका आश्रम में वञी श्री श्याम सुंदर जे ध्यान में लाए योग अभ्यास सां पंहिंजे तन जागे हिकु धाम ॾे वधारियो। रुद्र तीर्थ यात्रा में पंहिंजो मैत्री ईश्वर सां मिलण जी उमेद रखी रोज़ो हरिद्वार में अची इहा कथा ॿुधाए सुखदेव चयो रहे त ॿुध मुरली मंदर जे अंतर ध्यान थियण जो हाल रुद्र सां इन करे इहो हाल ॿुधी ब्रह्म में बेताब थी पंहिंजो प्राण छॾे